खिपरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में भी रंगन जे त्योहार होली जे मौके ते खिपरो जे मुख़्तलिफ़ हंधनि ते रंगन जा स्टॉल लगाया विया आहिनि। होली जे मौके ते रंगन जी ख़रीदारी जारी है। हिक ॿिए खे रंग हणी पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कंदा आहियूं। इन मौके ते अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवण हो त असां पूरे सिंध में दिल व जान ख़ुशी सां होली मल्हायूं था। ही पहलाज भगत जो त्योहार आहे। रंग मिठाइयूं ॿारनि जा कपिड़ा वपड़ा वठी असीं घर में ख़ुशियूं मल्हायूं था ऐं पूरे पाकिस्तान के हिंदुअनि खे असीं होली जी मुबारकूं ॾियूं था। होली धामधूम सां मल्हायूं पिया ऐं हर तरह जी असां ख़रीदारी कई आहे। ॿारनि कपिड़ा वग़ैरह वरिता, रंग वग़ैरह। पहिरें खां हींअर थोरी महांगाई बि आहे पर हर माण्हू ख़रीदारी सुठी करे पियो पंहिंजे हाल खां। जी ख़रीदारी तमामु ज़ोरो शोर सां हले पई, ज़बरदस्त आहे। माशाल्लाह रमज़ान बि गॾो गॾु आहे त असांखे त ठुप टाइम कोन्हे। माशाल्लाह वॾो कारोबार हले पियो। महांगाई त पंहिंजी जॻह ते आहे पर तीअं ग़रीब माण्हू पर असांखां त वठियो पिया वञनि, कीअं पिया वठी वञनि वीचारा, पर ख़रीदारी सुठी हले पई। बहुत अच्छा कारोबार चल रहा है। अच्छा, पहले की बनिस्बत महंगाई है? महंगाई तो है, इस हवाले से लोगों की खरीदारी में कितना फर्क पड़ा? खरीदारी हो हुई है। अच्छा, हाँ तो मतलब होली भरपूर तरीके से? हाँ भरपूर। असां होली जो रंग वठणु आया आहियूं। घणे जो रंग वरितो आहे? बड़े 500-600 जो वरितो। हाँ, पहिरीं खां महांगो आहे सस्तो आहे? पहिरीं खां महांगो आहे। महांगो आहे? महांगो। अच्छा, महांगी आहे पोइ बि तव्हां होली मल्हाईंदा? पर छा कयूं, ख़ुशी जो ॾींहुं आहे। रंगन जो त्योहार रंगन वांगुरु आहे। नफ़रतूं ख़त्म करे पाण में प्यार मोहब्बत कायम करे अमन भाईचारे जो दर्स ॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।